यारुल इमामाबाद कायमकल पुलूं केतिरनि सालनि खां वठी भॻल ऐं टुटल आहिनि। घोटकी इंतज़ाम में लापरवाही सबबि इमामाबाद जी पुलूं टुटल हुअण करे अवाम सख़्त परेशानी खे मुंहुं ॾेई रही आहे। यारुल में मेन पुलूं 37 मोरलोक पुल केहर मोरी जेके गुज़िरियल केतिरे अरसे खां वठी भॻल टुटल आहिनि ऐं मोरनि मथां वॾनि गाॾियुनि अचणु छॾे ॾिनो आहे। सिर्फ़ु मोटरसाइकिल कार जहिड़ियूं हल्कियूं गाॾियूं हितां गुज़रनि थियूं। वज़न वारनि गाॾियुनि जो पुलनि तां गुज़रणु बिल्कुलु नथो थिए। जेकॾहिं ट्रैक्टर ट्रालियूं ट्रकूं पुलनि जे मथां गुज़रियूं त हादसो थी पवंदो। हिननि घोटकी इंतज़ामिया खां अपील कई आहे त इमामाबाद कायमकल पुलनि तरफ़ ध्यानु ॾिनो वञे। एजाज़ अली पिताफ़ी, HR न्यूज़, यारुल।